मीरपुर माथेलो में भारतीय जारहियत ख़िलाफ़ पाकिस्तान जी तारीख़ी फ़तह जे मुनासिबत सां पूरे मुल्क जियां ज़िलई इंतज़ामिया घोटकी पारां बि यौम तशक्कुर मल्हायो वियो। इन सिलसिले में DC कम्प्लेक्स मीरपुर माथेलो में एक रंगारंग तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में डिप्टी कमिश्नर घोटकी सैयद मोहम्मद अली शाह ऐं SSP घोटकी समीउल्लाह सुमरो समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ज़िलई अमलदारनि ऐं मुलाज़िमनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऐं SSP पारां पाकिस्तान जो झंडो फड़काए सलामी पेश कई वई ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद रैली पिणु कढी वई। रैली खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर घोटकी चयो त अॼोके ॾींहं ते असीं शुकुर था करियूं त हिकु अहिड़ी ताक़त जेका असां खां तादाद में बि वधीक हुई, दुनिया जा ताक़तवर मुल्क साणसि गॾु बीठल हुआ, जंहिंखे असांजे पाकिस्तान ईमान ऐं मुतहिद क़ौम जी ताक़त सां शिकस्त ॾिनी आहे। असीं उन्हनि शहीदनि खे नाहे भुलायो जन मुल्क जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो ऐं शहीदनि जे अमरनि खे ख़िराज तहसीन पेश करियूं था। असीं पाक फ़ौज, पाक नेवी, पाक एयरफोर्स, रेंजर्स, पुलिस समेत उन्हनि सभिनी किरदारनि खे अक़ीदत भरियो सलाम पेश करियूं था जेके हर मोड़ ते वतन अज़ीज़ पाकिस्तान जी हिफ़ाज़त कनि था। इन मौक़े ते SSP घोटकी ॻाल्हाईंदे चयो त यौम तशक्कुर मल्हाइण जो मक़सदु शुकुर अदा करणु आहे त असीं जंग जे मैदान में सुरख़रू थिया आहियूं। पाक फ़ौज, एयरफोर्स जे जवाननि दुश्मन खे शिकस्त ॾेई दुनिया खे हैरान करे छॾियो आहे। तकरीब ख़त्म थियण खां बाद डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं SSP घोटकी कम्प्लेक्स जे अंगण में ॿूटा लॻाया ऐं DHQ अस्पताल पहुची मरीज़नि में मिठाई तक़सीम कई। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, स्टाफ रिपोर्टर, मीरपुर माथेलो।